हिते असां भी अफ़सोसनाक ख़बर शेयर करे रहिया आहियूं। भांसीदाबाद वेझो नौजवान टीचर नौरीन फातिमा खे गोलियूं हणी क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। नौरीन फातिमा सां अदालत में परणो कंदड़ मुड़िस मंसूर सुमरो मंज़र ते अची वियो। नौरीन खे खुला वठण लाइ दबाव विधो वियो पर हुन इनकार कयो, जंहिं बाद खेसि तशद्दुद करे मारियो वियो आहे। मुड़िस जो इहो चवणु आहे, मां नौरीन जो मुड़िस आहियां, उन जो क़त्ल केस विढ़ंदुसि, पोइ भले जान हली वञे, केस दाख़िल कयो वञे। मंसूर सुमरो जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भांसीदाबाद वेझो नौजवान टीचर नौरीन फातिमा खे गोलियूं हणी क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। नौरीन फातिमा सां अदालत में परणो कंदड़ मुड़िस मंसूर सुमरो मंज़र ते अची वियो, जंहिंजो इहो चवणु आहे त नौरीन खे खुला वठण लाइ दबाव विधो वियो पर हुन इनकार कयो, जंहिं बाद खेसि तशद्दुद करे मारियो वियो आहे। मां नौरीन जो मुड़िस आहियां, उन जो क़त्ल केस विढ़ंदुसि, पोइ भले जान बि हली वञे, केस दाख़िल कयो वञे। मंसूर सुमरो जो इहो चवणु आहे।